इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा ट्रिन और तुंजी थंज पीतिया ट्रे हजरत अम्मा आमिना अम्मा बीबी सुवेबा अम्मा हलीमा नजर तक जा अल्लाह अकबर कबीरा इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा बीबी सुवेबा जी थंज पीतिया हजरत हमजा बीबी सुवेबा जी थंज पीतिया हजरत हमजा नबी पाक जो चातो बिया पैगंबर करीम जो साधु बिया हुजूर करीम जो रज़ाई भाव बिया पैगंबर करीम जो सहाबी बिया बीबी सुवेबा जी तल मुझे मोहम्मद पी पीतिया हजरत हमजा भी पीतिया बीबी सुवेबा जी तल मुझे मोहम्मद भी पीतिया हजरत मसरूर भी पीतिया बीबी सुवेबा जी तल मुझे हुजूर भी पीतिया मुझे नबी भी पीतिया नजर तगया जाफर तैयार भी पीतिया अम्मा हलीमा के अल्लाह 4 बार का फरमाया पुत्र का फरमाया बन्याणी होता फरमायो एक पुत्र जो नालो जनाबे अब्दुल्ला ए पुत्र जो नालो जनाबे हुज़ैफा ती न्याणिया माई उनेसा चौथी न्याणिया अमर सीमा नजर तगया ए वरी एकड़ो बारा मोहम्मद सुफियान ते जो भावा अली जे सोड हर जो बच्चो आ उन भी चलो अम्मा हलीमा जी पीतिया अल्लाह तबारक व तआला हुजूर करीम के दीन अता फरमायो चूंडे अता फरमायो कुरान अता फरमायो चूंडे अता फरमायो मक्को अता फरमायो चूंडे अता फरमायो मदीनो अता फरमायो चूंडे अता फरमायो अब्बो अता फरमायो चूंडे अता फरमायो अम्मा अता फरमाई चूंडे अता फरमाए मां हिय भी चोंदो आ दुनिया मिसाल दींदी आ जैसे अमेरिका वडी तरक्की कया चरियो त नाए सादो त नाए पागल त नाए अमेरिका जी केड़ी तरक्की आ जैसे अमेरिका जा मनु चंद ते पोदा साजा दुनिया चंद ते पोते या तरक्की नाए तरक्कियात जो मुझे रसूलुल्लाह दिया नजर तगया तकबीर शाने मुस्तफा शाने मुस्तफा शाने सहाबा शाने अहल बैत नारे तकबीर तरक्कियात मुझे साईं दिया नजर तगया अगर अमेरिका जा मानू चंद ते पोता वडी तरक्किया सादा या तरक्की काते आ तरक्की द या चवे ये चंद मोहम्मद कदमन में आयो तरक्की द मुझे नबी पाक दिया अगर के जगह दा पत्थर में पानी निकरी पोंदो मानो मिसाल दीदा कमाल दियो केड़ो कमाल इहो कमाल कोन अजीजो कमाल इहो चेबो अल्लाह हुजूर दे आंगन मुबारक मा पानी जो बरमो आयो अगर इंसान मोहम्मद दे कलमो पढ़वा इहो कमाल काते आ कमाल इयो चेबो जो पत्थर भी हुजूर करीम जी नौकरी है गुलामी निया चोर सुभान अल्लाह बुलंद आवाज तो सुभान अल्लाह कुर्ब अहड़ा कयई जो अंदर ठारे छजे कुर्ब अहड़ा कयई जो अंदर ठारे छजे मुजा मीर मोहम्मद बेड़ो तार छजई कुर्ब अहड़ा कयई जो अंदर तारे छजे बुलंद आवाज़ डाडिया तो सुभान अल्लाह अल्लाह अकबर कबीरा इतने कदर जो अल्लाह तबारक व तआला हुजूर करीम के मक्को भी चूंडे अता फरमायो मां अवा का पुछंदो पियो जमीन जो विच काथे आ काबतुल्लाह काबो काथे आ मक्के में मुल्ला थानवी रहमतुल्लाह अलैहि लिखियो आ हुजूर करीम जी विलादत सरजमीन मक्का ते इन जे करे थी जो त काबो जमीन जो विचा काबो मक्के में आ अल्लाह पाक हुजूर करीम जी विलादत उन जगह ते फरमाई जेको जमीन जो विच हुजे ता त हुजूर करीम जी नबूवत जो फैज़ दुनिया में हिक करो मिले मक्के के मकाम दो मिले मदीने के मकाम दो मिले निस्बत मोहम्मद करे बुलंद आवाज़ मक्के मदीने जी मिट्टी भी निराली डाडे तो सुभान अल्लाह रास्ता मक्के जा कदम सचे जा रास्ता मक्के जा कदम सचे जा इनही मिट्टी अता घोर वन्या रास्ता मक्के जा कदम सचे जा इनही मिट्टी अता घोर वन्या जुत्ती असुदो अर्श उडाना जुत्ती असुदो अर्श उडाना पाक जुत्ती अता घोर वन्या रास्ता मक्के जा कदम सचे जा
मक्के का जद हिजरत कया शहर मदीने खबर जी पैया मक्के का जद हिजरत कया शहर मदीने खबर जी पैया साईं अचन प्या सब खुश थन प्या साईं अचन प्या सब खुश थन प्या इनकी खुशियत घोर वना रास्ता मक्के जा कदम सचे जा दुश्मन जदे काह कया मुठे मिट्टिया जी साईं हैया दुश्मन जदे काह कया मुठे मिट्टिया जी साईं हैया साईं वनन प्या कोन दिसन प्या साईं वनन प्या कोन दिसन प्या इनही मुठिया ता घोर वना रास्ता मके जा कदम सचे जा हिकड़े सहाबी के मोहते हा माता जदे मोहम्मद हथड़ा लाता हिकड़े सहाबी के मोहते हा माता जदे मोहम्मद हथड़ा लाता मेरा मिट्टी थी सूह चिट्टी थी मेरा मिट्टी थी सूह चिट्टी थी सूह चिट्टी ता घोर वना रास्ता मके जा कदम सचे जा सिराज अब्बासी जहड़ा के शानो नबी जो लिखन प्यावे ही सिराज अब्बासी जहड़ा के शानो नबी जो लिखन प्यारे ही सोच पतोड़न जुमला जोड़न सोच पतोड़न जुमला जोड़न सोच सुठी ता घोर वना रास्ता मके जा कदम सचे जा बुलंद आवाज़ मुझे ला 200 जना चे मौलाना सिराज अब्बासी शेर घणा पढ़दो आ मुजी पांजी मोहब्बत आ शायरी आ त इयो भी कम हले हा भाई डाड्या तो सुभान अल्लाह नजर तक जा अल्लाह तबारक व तआला पैगंबर करीम जी ताई अम्मड़ जी जल हलीमा भी चूंडिया नजर तक जा आखिरी गालियों अर्ज़ कयो अल्लाह अल्लाहु अकबर कबीरा न त अम्मड़ जी जल हलीमा के केर सुनाणिया न देखो पुछिया वडे को पुछिया मर्द को पुछिया औरत को पुछिया जे ताई मोहम्मद के पालिया बारो बारो चंदो जी जल हलीमा माकड़े किताब जो मुतालो क्यों वाक्यो याद आयो हजरत अम्मा जी जल हलीमा जरे अम्मा आमिना रे हुजूर के खण वई त अम्मा आमिना चयो अम्मा हलीमा चोंदी पई अम्मा ई आमिना वो बार तले खाजे के दान पसंद न कयो आ अम्मा आमिना दी फरमाए खलीमा ख्याल सा गाला तू पे चवे त मोहम्मद के दान पसंद न कयो आ पर मां ई पे चवा त तो खो सवा मोहम्मद बिन के मंजूर न कयो बुलंद आवाज़ हजरत अम्मा खलीमा जरे नबी पाक के खणी वई नजर तक जा तफसील में को नवीनो जरे 2 साल पूरा जा हजरत अम्मा जी जल अम्मा आमिना हुजूर के वठन दे लाए ओ माई हलीमा पैसा खणी आईया इनाम खणी आईया टका खणी आईया अम्मा खलीमा चोंदी पया आमिना पैसा कोन वठनी माए इनाम कोन वठनी माए टका कोन वठनी माए इन मोहम्मद जे करे रंग लगवा माल में बरकत माल में बरकत माल में बरकत जिस्म जान में बरकत इज्जत में बरकत माल में बरकत इन हुजूर जे करे रंग लगिया आने मां मुआवजो कोन वठनी माए कुर्ब कर 2 साल मोहम्मद मोटाए दे 2 साल अञा मोहम्मद मोटाए दे 2 साल अञा नबी मोटाए दे एतरे कदर जो अल्लाह तबारक व तआला हुजूर करीम जो दायूं भी चुनियो हुजूर करीम जो अबो भी चुनियो नजर तक जा इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के अल्लाह तबारक व तआला हर से चुने अता फरमाइया नजर तक जा हमजा पैगंबर करीम जो चाचो आ हजरत हमजा पैगंबर करीम जो चाचो आ हजरत इजरार नबी जो चाचो आ हजरत मुकव्विम नबी जो चाचो आ हजरत हिजल नबी जो चाचो आ जनाब अबू तालिब नबी जो चाचो आ अबू लहब नबी जो चाचो आ हजरत जुबैर नबी जो चाचो आ हजरत हारिस नबी जो चाचो आ नजर तक जा पर अल्लाह तबारक व तआला हुजूर करीम जो बाबो बंदर देला जनाब अब्दुल्ला जी चूंड फरमाए मुजो मौजू हलंदो पियो आ अम्मा खलीमा इमामुल अंबिया के जने 4 साल पालियो आ वरी हजरत अम्मा आमिना हुजूर के वठी वनी करे जने वींदी पया सरजमीन मक्का ते पहुंचिया जनाब अबू अब्दुल मुत्तलिब चोंदो पियो आ ओ पुटा आमिना जल्दी तू मोहम्मद वठी आईया तोके पतो ना है खबर ना है मक्के में वबा की बीमारी हलंदी पया अञा 2 साल मोहम्मद हलीमा के मोटाए दे
साल थिया बा 6 साल घणा 6 साल 6 साल जने पूरा थिया हज़रत अम्मा आमिना उलमा खां ॿुधंदा हो साईं खे वतियूं पइजी रस्ते में बीमार थी पई दुनिया जो जहान छॾे अम्मा उम्मे ऐमन जो बयान फरमाईंदी पया हुजूर करीम जे हथ में मुदो हथा इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा सत जो दुनिया हथ सदाए करे अम्मा आमिना जे वञो मथो करया अम्मा रस्ते में बेवफाई चङी ना है अम्मा मां मोहम्मद के अकेलो पे कयो है अम्मा मां मोहम्मद को रहण पियो चाहियां है अम्मा मां मोहम्मद के केरे आसरे सदियूं पे वञे इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा अम्मा आमिना जे चप्पल मुबारक के खोले करे पाक नबी इमामुल अंबिया फूका दींदो पियो अम्मा मां मोहम्मद साव विझंदो पियो मां मोहम्मद सां ॻाल्हा इनजे करे त नबी पाक फरमायो अगर मां हुजूर करीम जी अम्मा हुजूर करीम जी अम्मा अमर आमिना जिंदा हुजे पुकारे हां सद करे हां इमामत वारो मुसल्लो मां मोहम्मद मुस्तफा छॾे करे अमर जे वञी कदमन में किरा हिकिड़ो वाक़ियो मांखे यादि आयो साईं जो शाबियो साईं मां हिकिड़ो वाइदो कयो हो जॾहिं तव्हां मक्को फतह कंदव त काबतुल्लाह जे चौकट के पेरी पेरी चुमी मां ॾींदुसि अवा मक्को फतह कयो पर मां अलील थी चुको आहियां घुमण जे क़ाबिल न आहियां बीमारी वकोड़ियो आहे हाणे वाइदो कीअं पाड़ियां हुज़ूर फरमाए तुंहिंजी अमड़ जीअरी आहे से मुंहिंजी अमड़ हाल हयात पर आहे ज़ईफ़ नबी पाक फरमायो अमड़ जे कदमन खे चुमी ॾे अल्लाह काबतुल्लाह जी चौकट जे पहिरीं चुमी जो सवाब अता फरमाए बुलंद आवाज़ डाडिया तो सुभान अल्लाह केतरे कदर इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अमर जो अदब सिखायो हया सिखायो आखिर दिल पर नबी इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा जनाब अब्दुल मुत्तलिब हुजूर करीम जो डाडो 2 साल खिदमत में रहा डाडो भी दुनिया जो जहान सरण वालो वसियतू कए नजर कजा चोंदो पियो जने मां जनाब अब्दुल मुत्तलिब चोंदो पियो जने मां दुनिया जो जहान सड़े वना मुजी पग सुबेर जे मथे ते रखजो मुझो पटगो सुबेर जे मथे ते रखजो ए जनाब अबू तालिब ए मोहम्मद डिनियो पियो वना फाटो करे न पाल जाए पर सको भाव करे पाल जाए उलमा खां वाक़ियो ॿुधंदा जॾहिं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम 12 सालन जा थिया त पंहिंजे चाचे खे जो चाचा मुंहिंजी दिलि चए थी अवां सां सफ़र में गॾु हलां ओ बुहीरा राहिब वारो वाक़ियो उलमा खां ॿुधंदा जॾहिं टोलो बुहीरा राहिब जे जॻह खां गुज़रियो राहिब मथे जॻह ते बीठो आहे ईअं जो निहारे हिकिड़ो टोलो आहे टोलो हले थो ककरो हले थो टोलो बीहे थो ककरो बीहे लई आयो जे दिल चे दी मां तव्हांजी खिदमत कयां तव्हांजी दावत कयां टोले मां के नौजवान चो असांजो त अचण वञण रोज़ानो थींदो आहे तो लिफ्ट ॾियण जे लाइ तयार न हूंदो आहे अॼु असांजी दावत कीअं पियो करे अल्लाहु अकबर कबीरा हुनखे ख़बर न आहे ॼाण न आहे मालूमात न आहे त बुहीरा राहिब के दग सां बीठो आहे के रस्ते सां बीठो आहे जे मुंहिंजो हिकु शर्त आहे मुंहिंजे जॻह ते दावत जे लाइ हलंदव त अकेला अकेला थी करे हलंदो जॾहिं हिकिड़ो हले तो मथे निहारे ककर उते बीठो आहे ही बि कम जो न आहे वरी ॿियो टपियो मथे निहारे ही बि कम जो न आहे सॼो काफ़िलो अची वियो पुछे कंहिं महिल सभु अची वियो या को पोइ आहे त जनाब अबू तालिब हथ मथे कयो सभु अची विया मुंहिंजो भाटियो आहे तंहिंजो नालो मोहम्मद आहे सामान ते बीठो आहे त बुहीरा राहिब जो इन जवान जे करे त तव्हांजी दावत कई बुलंद आवाज़ साईं हलिया त ककर भी हलियो साईं बीहन पिया ककर बीहे पियो इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा बुहीरा राहिब जे महलात ते जगह ते मथो त ककर भी टिक हणी बीही रहियो बुहीरा राहिब चवंदो पियो जनाब अबू तालिब तुंहिंजो भाटियो आहे मुंहिंजो भाटियो आहे तुंहिंजो नालो मोहम्मद आहे जे हिकु मामूली बच्चो नाहे काइनात जो दिलबर इन नबी जी गुलामी कयो इंशाअल्लाह हिते भी कामयाबी आहे उते भी कामयाबी आहे दीन मोहब्बत जो नालो आहे दीन प्यार जो नालो आहे हदीस में इंदो आहे नबी से कदे भी तलवार खणी करे तकरीर न कई आहे दिल पर नबी इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा प्यार वाले लहजे में तकरीर कंदा साहबा फरमाइंदा नबी से जने तकरीर कंदा हन हालांकि हुजूर जो हुक्म भी आए अब बार जो जने जमंदो आ त पेरियो पेरियो अबे अम्मा जे मथा बार जो हक केड़ो केड़ो आबा सजे कन में आजान खबे में तकी साहब किताब में लिखो फतवा दे किताब में तब बार जमे कोशिश कंदा क्यों त कोई भी आवाज बार जे कन में पहरिया न वने पहरिया बार जे कन में अल्लाह ए उन जे रसूल जो नालो पहुचे ता त बच्चो खादमे सलाम बणजी
असां ॾिसंदा आहियूं ॿ टे ॾींहं गुज़री वेंदा आहिनि पोइ चवंदा यार को ॿार त खणी आके मौलवी साहब को आसान ते वयूं हालांकि नबी जो हुकुम आहे हुजूर फरमायो जॾहिं बच्चो ॻाल्हाइण जे क़ाबिल थी वञे उनखे पहिरां हुजूर जो कलमो सेखारियो क़ुरान जूं नंढियूं नंढियूं सूरतूं सेखारियो एतिरे क़दर जो नबी से फरमायो अय्यु अल्लमहुल खिताबत पंहिंजे बच्चन खे नसीहत तकरीर जो तरीक़ो बि सेखारियो अॻिते फरमायो वसबाहत पंहिंजे बच्चन खे पाणी में तरण जो तरीक़ो बि सेखारियो वरमिय पंहिंजे बच्चन खे हथियार जो तरीक़ो बि सेखारियो पंहिंजे बच्चन खे हथियार जो तरीक़ो बि सेखारियो नंढियूं नंढियूं ॻाल्हियूं इमामुल लंबिया सेखारियो साहब फरमाईंदा नबी से जॾहिं तकरीर कंदा ईअं लॻंदो ॼणो असांजो मोहम्मद जन्नत मां हाणे निकिरी आयो साहब फरमाईंदा नबी से इशारो करे जॾहिं तकरीर कंदा ईअं लॻंदो हो ॼणो असांजो मोहम्मद रब सां पियो ॻाल्हाए साहब फरमाईंदा नबी साईं जॾहिं जन्नत जो पस मंज़र बयान कंदा ईअं लॻंदो ॼणो असांजो साईं जन्नत जो नक्शो तुरी ते झलियो बीठो आहे अल्लाहु अकबर कबीरा नबी से कोशिश कंदा कहिड़े न कहिड़े तरीक़े उनखे मां मोहम्मद जो कलमो नसीब थी वञे मां हिकिड़ो वाक़ियो ॿुधाईंदो आख़िरी ॻाल्हि मदीने शहर जे बेले मां नबी से गुज़रिया हिकिड़ो शख़्स ॿकरियूं पियो चारे रुकान ते नालो उलमा का वाक़ियो ॿुधंदा आहियो नबी से फरमायो तोखे ख़बर न आहे त धरती ते आख़िरी नबी मोहम्मद मुस्तफ़ा पहुची चुको आहे पढ़ो मां मोहम्मद जो कलमो जे मोहम्मद मां मदीने जे अंदर मल्ह में मशहूर आहे जेकॾहिं तूं सचो नबी आहे मां सां मल्ह वेड़ो जे करे मारे वए त मां कलमो पढ़ंदो नबी से हथ खयां अल्लाह मां मोहम्मद के मल्ह जो इल्म त नाहे पर जेकॾहिं मल्ह जो बदलो कलमो आहे मल्ह जो बदलो हिदायत आहे मल्ह जो बदलो सिधो दंगो आहे अल्लाह मां मोहम्मद वठण जे लाइ तयार नबी से तयार थिया पैगंबर जो सहाबी आयो आका अवां ज़िंदगी में मल्ह वड़ी न आहे हुजूर